बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं जी होस्ट ज़ोया बलोच। उम्मीद है जिते भी हूंदा खुश हूंदा आबाद हूंदा पंहिंजनि वॾनि सां पंहिंजनि नंढनि सां पंहिंजनि मिटनि माइटनि अज़ीज़नि रिश्तेदारनि सां। नाज़रीन, जुमे जो भलारो ॾींहुं आहे, सभ खां अवल जुमो मुबारक। ही उहो भलारो ॾींहुं आहे जंहिं लाइ असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिनखे सारायो आहे ऐं उन खां अलावा काफ़ी असांखे रिवायतूं मिलनि थियूं त हीउ ॾींहुं जेको आहे उहो फज़ीलत वारो ॾींहुं आहे। त नाज़रीन, असांखे घुरिजे त इबादत कयूं, ख़ुतबो ॿुधूं, उन सां गॾोगॾु असांखे घुरिजे त जेको उन सां गॾु असांखे घुरिजे त असां इबादत कयूं ऐं उन सां गॾोगॾु ख़ैरात वग़ैरह छो हीउ भलारो ॾींहुं आहे, सुठो ॾींहुं आहे। सो नाज़रीन, अवां असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028855 उहो डायल कंदा अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था, पंहिंजूं तजवीज़ूं पंहिंजूं सलाहूं पंहिंजा मशवरा ॾेई सघो था। सो नाज़रीन, असांजे प्रोग्राम में महिमान बि शामिल थिया आहिनि, उन्हनि सां बि जो तारीफ़ कराईंदी हलां। असांजे जेका पहिरियां महिमान आहिनि से आहिनि प्रोफेसर डॉक्टर कमरुद्दीन महर, चेयरपर्सन आहिनि डिपार्टमेंट ऑफ मैनेजमेंट साइंसिस, इसरा यूनिवर्सिटी हैदराबाद। असांजे जेके ॿिया महिमान आहिनि से आहिनि अली रज़ा राजपर रागी आहिनि। असांजे जेके टिया महिमान आहिनि से आहिनि एहसान अली कंपोज़र। असांजे जेका चौथा महिमान आहिनि से आहिनि मुनवर शाह ढोलक नवाज़ आहिनि। ऐं असांजा जेके पंजा महिमान आहिनि से आहिनि फ़क़ीर इरफ़ान अली तबले नवाज़ आहिनि। अवां सभिनी महिमाननि खे भलीकार चवंदासीं इन प्रोग्राम सुबह मेहरान में। अच्छा सर, सुबह साण सुबह मेहरान में कीअं पियो लॻे अव्हांखे? तमामु सुठो पियो लॻे। जी जी, माशाल्लाह, जुमे जो भलारो ॾींहुं आहे ऐं उन सां ॻाल्हि जी शुरूआत थी आहे। जी जी, गॾोगॾु तमामु सुठा फनकार कंपोज़र बि आहिनि। सो तइलीम सां गॾु जेको आहे सो सुठो आर्ट ऐं म्यूज़िक जी बि ॻाल्हि ॿोल थींदी। बिल्कुलु। अच्छा भला सुबह खे बहितर कीअं बणाइजे? हाणे अवां प्रोफेसर आहियो ऐं वरी ॿाहिरिनि मुल्कनि में बि विया आहियो, काफ़ी अव्हांजो तजुर्बो रहियो आहे अमेरिका यूरोप, वरी हिन पाकिस्तान खे ॾिसो था, त छा था सम्झो त सुबह खे कीअं बहितर बणाइजे? ॾाढो सुठो सुवालु आहे तव्हांजो। जी जी, सभ खां पहिरियों त जेको मूं ॾिठो आहे उहो आहे त सवेर उथिजे, अर्ली टू राइज़, एक्सरसाइज़ कजे। असां वटि एक्सरसाइज़ जो मॉर्निंग वॉक जो हुनजो ट्रेंड घटि आहे तमामु। देरि सां सुम्हणु, देरि सां उथणु, पोइ उन सां उहा हेल्थ ऐं उहे रहनि था। मॉर्निंग थिए ई ख़ूबसूरत थी दुनिया में जिते बि हुजे, सुबुह ख़ूबसूरत थिए थी तरबात ऐं इहो त जेकॾहिं माण्हू एक्सरसाइज़ कनि, थोरी वॉक वठनि, ताज़ी हवा वठनि त हू इलाही सुठो उनजी सिहत खे असरु सही। अच्छा सर, जीअं पाण वटि आहे त लेट सुम्हण जी, असां त ठीकु आहे खणी वॾा आहियूं, पर असांजा नंढड़ा जेके ॿार आहिनि से बि लेट सुम्हनि था। उन्हनि खे ज़ाहिर स्कूल वञणु खपे, सुबुह सवेर उथणु खपे, त हुननि खे जेतिरो हू सवेर सुम्हंदा त ओतिरो हुननि जी सिहत ठहंदी, ओतिरो हू सिहतयाब रहंदा ऐं पंहिंजी पढ़ाई खे बि उन खे बि जेको आहे सही तरह सां क्लासिस अटेंड करे सघंदा या उन ते ध्यानु ॾेई सघंदा। त ॿार बि लेट सुम्हंदा आहिनि। काफ़ी अरसो थी वियो आहे, मूं अल्ताफ़ शेख जो हिकिड़ो सफ़रनामो पढ़ियो, उन्हनि लिखियो कंहिं कंट्री जे नाले ॻाल्हि कई त हुते 8 बजे 9 बजे बाक़ाइदे हिकिड़ो टिकर हली वेंदो आहे टीवी ते त जेको आहे हाणे पंहिंजनि ॿारनि खे सुम्हारियो, ऐं असांजा ॿार राति जो देरि ताईं मोबाइल ते या किथे कार्टून ॾिसनि था वेठा, असां सां गॾु वेठा आहिनि। ईअं छो आहे? हाणे कीअं अहिड़ो कहिड़ो अमल कजे जो इहे ॿार जेको आहे न, या अहिड़ो को कानून वग़ैरह? एग्ज़ैक्टली, असल में इहे हिकिड़ा सोसाइटल नॉर्म्स डेवलप थी विया आहिनि। वॾा जागनि था त नंढा बि जागनि था। डिवाइसिस असांजी ज़िंदगी जो इंटीग्रल पार्ट थी चुकियूं आहिनि। ॿार वॾा पंहिंजे हुन में मसरूफ़ आहिनि, कमनि कारनि में, ॿारनि जी पंहिंजी दुनिया आहे। त इन ते वाक़ई कुझु थियणु खपे। पेरेंट्स जे लेवल ते कानून साज़ी ते वरी बहस थी सघे थो फर्दर, पर पेरेंट्स जेकॾहिं केयर कनि, ॿारनि खे थोरो सुठी हिकिड़ी निंड प्रोवाइड कनि, उन सां ज़हन फ्रेश रहंदो ऐं हू जेको आहे पढ़ाई तरफ़। माना ज़ाहिर आहे हर को पंहिंजी ज़िंदगी जे पंहिंजे ॿारनि जी ज़िंदगी जो पाण ज़िम्मेदार हूंदो आहे। अगरि हर को पंहिंजी ज़िम्मेदारी सम्झे थो त जेको असां कयूं पिया उहो बहितर आहे असांजे ॿारनि लाइ, या असांजे ॿारनि जो कीअं ख़्यालु रखिजे या उन्हनि खे कीअं अॻिते वधाइजे। त असां सां गॾु वरी आहिनि रागीब आहिनि अली रज़ा राजपर। अवां जी सुबह कीअं पई गुज़रे, कीअं पिया फील कयो? सुबह तमामु ख़ुशी पई थिए सुबह मेहरान जे इन प्लेटफॉर्म ते पंहिंजी सॼी टीम सां गॾु। ऐं इहे मेहरान टीवी जो मोहबतूं आहिनि, सदाईं पंहिंजे सथ में असांखे शामिलु कंदा आहिनि। ऐं अवां सां जुमे जो ॾींहुं भलारो ॾींहुं, ऐं इंशाल्लाह इन में असां लतीफ़ साईं खे बि यादि कंदासीं ऐं सिंध जा ॿिया बुज़ुर्ग बि असां ॻाईंदासीं। त इंशाल्लाह सभिनी जो ॾाढो भलो ॾींहुं गुज़रंदो। बिल्कुलु, तमामु बहितरीनु। अच्छा भला हाणे राग आहे, सुबुह जो राग कहिड़ो हुजणु खपे? सुबुह जो उमूमन असांखे उस्तादनि जो जेको फरमान मुताबिक़ त भेरो राग आहे जी, उन भेरो राग जी रियाज़त थींदी आहे। जी जी, उन हिसाब सां आर्टिस्ट जो गलो जेको ठहंदो आहे
उहा जीअं असां सुबुह जो उथी निमाज़ पढ़ूं था, निमाज़ खां पोइ जेका रियाज़त कबी आहे उहा भेरो राग जी कबी आहे। हुन सां मिलंदड़ जुड़ंदड़ जेके उन वक़्त जा ॿिया राग आहिनि, जौनपुरी आहे, असावरी आहे, उहे बि ॻाइबा आहिनि। त जीअं वक़्त जे जंहिं बि राग सां वक़्त जो जेको राग ॻाइबो त उन सां गले ते असरु थींदो। बिल्कुलु। हाणे भला छा था ॿुधायो असां व्यूअर्स खे? सुबुह जो ई राग आहे, हुन में कंपोज़ आहे लतीफ़ साईं जी भाई, मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन अव्हां जे नज़र। बिस्मिल्लाह। रे 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 ना हे ना दे रे 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 ना तना सूरन सांडिया पूरन पालिया सुखन जे सैयद चे सुखन जे सैयद चे पुखे आऊं न प्यास जे कस आऊं हुयास गुरी गूंदर वल जे अची सार लहे दुनिया अची सार लहे दुनिया अची सार लहे दुनिया साजन सूर तुम्हारे हमारे अच्छी सार लहे दुनिया अच्छी सार लहे दुनिया साजन सूर तुम्हारे हमारे अच्छी सार लहे सूरत तुम्हारे जे मरा सूरत तुम्हारे जे मरा सूरत तुम्हारे जे मरा सूरत तुम्हारे जे मरा तामुडो न दे जुमिया तामुडो न दे जुमिया साजन सूर तुम्हारे हमारे अच्छी सार लहे ड्रबन भरे हथड़ा ड्रबन भरे तना तना ड्रबन भरे हथड़ा ड्रबन भरे हथड़ा ड्रबन भरे हथड़ा दारू दोस्त करे दुनिया दारू दोस्त करे दुनिया साजन सूर तुम्हारे हमारे अच्छी सार लहे दुनिया अच्छी सार लहे दुनिया साजन सूर तुम्हारे हमारे अच्छी सार लहे
ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरत। अच्छा भला सर, राग खे तव्हां केतिरो पसंदि कंदा आहियो? म्यूज़िक आलम आश्कार आहे, रूह जी ग़िज़ा आहे। बिल्कुलु। ऐं माशाल्लाह असां सिंध वटि हिकिड़ो सुठो म्यूज़िक जो ख़ज़ानो आहे। जी जी। हिस्टोरिकली उस्ताद बबन गुमानो साईं वारो माशाल्लाह तमामु सुठो ॻायो पिए, त मूंखे उहे सभु यादि आहे। अच्छा, कहिड़ी शाइरी वधीक पसंदि कंदा आहियो? शाइरी त आहे रूह जी ग़िज़ा, त हर क़िस्म जी शाइरी सुठी आहे। ऐं सिंध में वरी शाइरनि जो माशाल्लाह असां हिकिड़ी सुठी असांखे आहे ब्लेसिंग आहे। शेख अयाज़ साहब जी शाइरी जेका आहे, क़ौमी जेका शाइरी आहे, सुठी लॻंदी आहे। ज़ाहिर आहे हाणे 20वीं सदी जा जेके आहिनि उहे बहितरीन शाइर आहिनि। अच्छा भला सर, हाणे जीअं ॻाल्हि कजे सोसाइटी जी, मुआशरे जी ॻाल्हि कजे, त हुन में तव्हां केतिरो ॾिसो था, जीअं पहिरीं असां ॻाल्हि कई मोबाइल जी ॻाल्हि थी या सोशल मीडिया जी ॻाल्हि चइजे, त सोशल मीडिया में त हर कोई यूज़ करे थो, उन जो केतिरो पॉज़िटिवली यूज़ थिए पियो ऐं केतिरो उनखे नेगेटिव वठी पिया वञनि? ॾाढो सुठो तव्हां सुवाल कयो। वाइडली यूज़ हिकिड़ी आहे असां वटि जंहिंखे चइजे या मीडिया। ऐं हींअर त माना ॼण त जेके ॿिया मीडिया जा जेके चैनल्स हुया, उन्हनि खे बि ॼण त इहा माना क्रॉस करे चुकी आहे। ऐं माण्हू इट्स नॉट इन में लोकल न आहे, पर माण्हू ग्लोबल आहे। हिकु इन जा जेके बेसिक एट्रीब्यूट्स आहिनि उहे इहे आहिनि। असांजे मुआशरे में माण्हू तमामु वाइडली इनखे कनि था इस्तेमालु। ऐं मुंहिंजे हिसाब सां त सुठो जंहिंखे चइजे त आहे या पंहिंजो अमल चइजेसि या एक्टिविटी, पर इनखे जेकॾहिं थोरो असां वधीक कंस्ट्रक्टिव वे में खणी वञूं, यानी इन जे थ्रू असांखे ॿियूं जेके पॉज़िटिव यूज़फुल शयूं अगरि त उन सां काफ़ी जंहिंखे चइजे फ़ाइदा थींदा। माना इहो इंसान ते डिपेंड थो करे त हू इनखे कीअं थो यूज़ करे। अच्छा, पर सर एक्सेस में न वञिजे त ज़ाहिर आहे एक्सेस में का बि शइ हुजे ख़राबु हूंदी आहे, पर हाणे जेकॾहिं इनखे खणी था वञूं ऐं जेका न्यू जनरेशन आहे उन्हनि खे ॾिसूं त पंहिंजी पढ़ाई खे छॾे करे सोशल मीडिया ते आहिनि। हा ठीकु आहे, इंटरनेट यूज़ कनि था, अगरि उतां पंहिंजी असाइनमेंट ठाहिनि था या पंहिंजो को कोर्स वर्क आहे या के वेबिनार्स अटेंड कनि था या क्लासिस ऑनलाइन वठनि था, त इहो तमामु बहितरीनु ज़रियो आहे। ऐं हिन कोविड में इन सोशल मीडिया डायरेक्ट न चइजे, पर जेके इंटरनेट ऑनलाइन जेका इन जो इलाही वॾो किरदारु रहियो, इन काफ़ी हेल्प कई। सही हेल्प कई। ऐं उमेदु आहे जेको आहिनि असांजा जेके न्यू जनरेशन आहे या ॿिया बि जेके वॾा नंढा सभु इनखे पॉज़िटिव यूज़ कंदा ऐं इन मां ई जेको आहे असां घणो फ़ाइदो वठी सघूं था। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि शारजा खां ऐं यूएई खां। वेलकम चवंदासीं। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा वेलकम चवंदासीं प्रोग्राम सुबह महरान में। छा चवणु चाहींदा? महिरबानी अदी। शारजा खां असगर अली मोहम्मदानी ॻाल्हायां थो अदी। अदा उते जो मौसम कीअं आहे? अदी हींअर गर्मी आहे। मौसम हूअं सही हो, पहिरियां हींअर गर्मी आहे, 10-15 ॾींहंनि खां स्टार्ट थी वई आहे गर्मी। अच्छा, सिंध जो कहिड़ो इलाइक़ो जंहिंसां तव्हां वाबस्ता आहियो? कंदरकोट। अच्छा, कंदरकोट सां आहियो। हुते कहिड़ी जॉब कंदा आहियो यूएई में? यूएई में हिते पंहिंजो कमु आहे, हिते शॉप आहे। अच्छा, भला प्रोग्राम ॾिसो पिया सुबह महरान? जी जी बिल्कुलु। असां कीअं पियो लॻे? ॾिसंदा आहियूं, तमामु बहितरीन। छा चवणु चाहींदा ॿियो? ये वाई ॿुधी थी शाह साहब जी, ऐं असांखे हिकिड़ो आरफाणो कलाम ॿियो शाह साहब जो जेके शाइरी में ॿुधायो, ख्वाबदा परवीन जी आवाज़ में या ढोल फ़कीर जी आवाज़ में, वॾी महिरबानी थींदी तव्हांजी। ऐं मुंहिंजा कुझु दोस्त आहिनि, उहे शामिल कंदासीं। जी जी बिल्कुलु। अली रज़ा उन्हनि जो ई को कलाम अव्हांखे ॿुधाईंदो। अव्हां जी महिरबानी, अव्हां कॉल कई, इन प्रोग्राम में शामिल थिया। सर, जीअं त हाणे ज़ाहिर आहे अव्हां यूनिवर्सिटी लेवल ताईं, वरी उन खां पोइ तव्हां मास्टर्स कई आहे, पीएचडी कई आहे, त इहो सॼो सफ़र प्राइमरी खां वठी पीएचडी ताईं ऐं प्रोफेसर थियण ताईं थोरो ब्रीफ करे ॿुधाईंदा त जीअं असांजा व्यूअर्स आहिनि उन्हनि खे बि तव्हां इंस्पिरेशन मिले, उहो बि ॿाहिरि निकिरनि, कुझु मोटिवेशन मिले त कीअं ॿाहिरि निकिरबो आहे, कीअं पढ़बो आहे, कीअं अॻिते वधबो आहे। महिरबानी। आउं बेसिकली एग्रीकल्चरिस्ट आहियां। मुंहिंजी पंहिंजो जेका यूनिवर्सिटी जी तालीम थी उहा एग्रीकल्चर वेटनरी साइंस में। जी जी माशाअल्लाह। ऐं उतां मूं पंहिंजो डीवीएम कई। पैरेलल मुंहिंजी वरी पंहिंजो पॉलिटिकल साइंस में बि रही, सिंध यूनिवर्सिटी मां क्वालिफिकेशन बैचलर। उन खां पोइ मूं ॾिठो त असां वटि वेटनेरियंस लाइ ख़ासि नौकिरियुनि जा, एम्प्लॉयमेंट जा एतिरा मौक़ा कोन हुआ। ऐं हिकिड़ी तमामु सुठो प्रोफेशन हो। ऐं पाकिस्तान ज़रिए मुल्क आहे, 21% GDP जेका आहे उहा असांजे मुल्क जी ज़राअत मां थी अचे।
पर उन तरह जो उहो ट्रेड, उन तरह जा उहे रेगुलेशन्स, उहा सप्लाई चेन, उहो मार्केट, सॼो सिस्टम ॼण त हिते उहो अनऑर्गनाइज़्ड, इवन अनरेगुलेटेड आहे। लिहाज़ा पोइ उन हिसाब सां मूं इहो सोचियो त बहितर आहे तव्हां वधीक इन फील्ड जा ॿिया जेका एस्पेक्ट्स ख़ासि करे बिज़नेस उहे एक्सप्लोर कयां। पोइ आउं यूके वियुसि, कुझु साल उते रहियुसि, उतां मूं मास्टर्स कई, कुझु ॿियूं ट्रेनिंग्स कयूं ऐं इवन ब्रिटिश वेटनरी एसोसिएशन जो मेंबर बि रहियुसि। उते मूं ॾिठो त इलाही सारो ट्रेड आहे, लाइव स्टॉक ट्रेड आहे, एंटरप्राइज आहे। अच्छा, बहितरीन, तमामु बहितरीन। उन मां माण्हू इलाही अर्न कनि था। पोइ अहिड़ी रीति पोइ मूं माज़रत सां सर इतां ई इंटरप्ट कंदासीं, इतां वरी असां कंटिन्यू कंदासीं, पर असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केर किथां खां? जी आउं शबीर अहमद खोसर पियो ॻाल्हायां, लाहौर खां। अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? जी बिल्कुलु ठीकु आहियूं। असां कल्ह बि तव्हांजे प्रोग्राम में शामिल थियासीं, अॼु वरी ॿीहर शामिल थिया आहियूं। तव्हां सां हिकु फरमाइश हुई त असांखे इहो कलाम ॿुधायो वञे। जी जी बिल्कुलु, फरमाइश कयो, ॿुधायो। हा, इहो हलानी ने ख़ासि करे पहिरियां ॻायो कलाम त वेही वाखाण ॼण ॿई कंदियूं महिराण जी, इहा असांजी फरमाइश आहे, जेकॾहिं ॿुधायो वञे त महिरबानी थींदी। बिल्कुलु बिल्कुलु अदा, असां कोशिशि कंदासीं अव्हांजी फरमाइश पूरी करण जी। ॿियो कुझु चवणु चाहींदा? मुंहिंजा ॿ दोस्त आहिनि, हिकिड़ो अब्दुल वहाब, ॿियो सफदर हुसैन खटक। अच्छा, लाहौर जे कहिड़े इलाइक़े में रहंदा आहियो? जी लाहौर शहर में अची रहंदा आहियूं। लाहौर शहर में मौसम कीअं आहे उते जो? मौसम हिते तमामु ज़बरदस्त आहे। तमामु बहितरीन अदा, वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। अवां कॉल कई, इन प्रोग्राम में शामिल थिया। जी डॉक्टर साहब, जीअं त ॻाल्हि पई थी बिल्कुलु, सो उन में पोइ मूं पंहिंजो बिज़नेस साइड ते कमु कयो ऐं वापसि आयसि। पोइ इसरा यूनिवर्सिटी में एज़ अ लेक्चरर थी करे मूं जॉइन कयो। यानी मूं पंहिंजी फील्ड चेंज कई, क्लिनिकल साइड खां बिज़नेस तरफ़ अची वियुसि, पर उन में मूं वरी तइलीम हासिल कई। लेक्चर खां पोइ मूं उते ई इसरा यूनिवर्सिटी मां PhD कई ऐं मैनेजमेंट साइंस में ई कई ऐं डेयरी एंटरप्राइज़ मैनेजमेंट मुंहिंजी स्पेशलिटी रही। इन दौरान वरी असां स्टेट डिपार्टमेंट जा कुझु US स्टेट डिपार्टमेंट जा कुझु प्रोजेक्ट्स हलाईसीं, जंहिं तहत इंडियाना स्टेट में वञी करे मूं अमेरिकन प्रोफेसर सां डेयरी एंटरप्राइज़ ते काफ़ी कमु बि कयो, रिसर्च पेपर्स बि लिखिया। इहो मुंहिंजो मुख़्तसर तारुफ़ आहे। आउं सम्झां थो हज़ारनि जी तइदाद में नौजवाननि खे असां मूं पढ़ायो हूंदो पर्सनली, सवा न पर हज़ारे। इहो हिकिड़ो क्रेडिट आहे, हिकिड़ो ऑनर आहे। बिल्कुलु, त हिकिड़ी फील्ड मां ॿी फील्ड में वञण जो हिकिड़ो पंहिंजी जॻह ते तलख़ तजुर्बो रहियो, आसान कोन्हे। पर आउं नौजवाननि खे इहो ई चवंदुसि त हू हिमत न हारनि, महिनत कनि ऐं इंशाअल्लाह ताला कामयाबी उन्हनि जा कदम चुमंदी इंशाअल्लाह। अच्छा सर, फील्ड चेंज कई अवां, हिकिड़ो प्रोफेशनल डिग्री हुई अवां जी, यानी कि ग्रेजुएशन अवां कई, त उहो बि जेको वेटनरी आहे, हुन खां पोइ वरी तव्हां मास्टर्स जेको आहे सब्जेक्ट चेंज कयो मैनेजमेंट में ऐं मार्केटिंग में, त कहिड़ो माने छा जे लाइ? तव्हांजो सवाल आहे इहो मैडम। असल में शायदि असां कैरियर काउंसलिंग कान्हे हिते, माण्हू खे जेको रस्तो मिले थो उन में हलियो थो वञे। पोइ अॻियां हली जॾहिं ग्रेजुएशन करे थो, पोइ हुनखे चैलेंजिस साम्हूं अचनि था त एम्प्लॉयमेंट कोन्हे, जॉब कोन्हे, हाणे छा कयां? नई असां वटि हिते यूरोप वांगुरु के अहिड़ा इदारा आहिनि जेके ग्रेजुएट्स खे वरी गाइड कनि, रिहेबिलिटेट कनि, के एॾी वॾी का इंडस्ट्री हुजे माण्हू ओॾे एडजस्ट करे पाण खे। त हिकु त इहो त जेके प्रोफेशन थोरा बहितर लॻा, सबबु इहो ॿी फील्ड में वञण जो, त उन में थोरा चांसिस एम्प्लॉयमेंट जा वधीक आहे। ॿिए नंबर ते असां वटि इहा लिबर्टी तमामु घटि हूंदी आहे त जेको इंजीनियर थियो या डॉक्टर थियो, बसि उहो डॉक्टर इंजीनियर ई हूंदो। यूरोप में फील्ड चेंज करणु तमामु आम ॻाल्हि आहे। अॻियां हली तव्हांखे फील थिए थो त हीअ फील्ड मूंखे हीअ फील्ड बहितर सूट करे थी, त उते रस्ता बंदि कोन्हनि। ऐं मूंखे इन में मैडम ॾिसो हिकिड़ो कामयाबु केस स्टडी तव्हां चई सघो था त मूं PhD कई ऐं मैनेजमेंट साइंसिस में, होॾां हिकिड़ी माना वेटनेरियन थी करे, ऐं हींअर मां पंहिंजी फैकल्टी में PhD जा कॾहिं कॾहिं एग्ज़ाम कंडक्ट करण में वेंदो आहियां। माशाअल्लाह, यानी मां पंहिंजी फील्ड सां जुड़ियल ई आहियां, पर मूं रुॻो हुनजो एंगल थोरो चेंज कयो। आई जस्ट टुक द मैनेजमेंट साइड, जेका पिणु हर फील्ड सां रिलेट करे थी। तमामु सर माने ख़ुशी थी ऐं मूंखे ज़ाहिर खे पाण बि प्राउड फील कंदा हूंदा। हीअ कैरियर काउंसलिंग वारो जेको टॉपिक आहे थोरो वसी आहे, इनखे वरी असां जेको हिन ते डिटेल में ॻाल्हाईंदासीं, पर असां हलंदासीं रागी वारी तरफ़। अदा, छा हाणे असांखे ॿुधाईंदा, असांजे जेके नाज़रीन आहिनि उहे वेट कनि था? तमामु ख़ूबसूरत गज़ल आहे। जी जी, ऐं बिल्कुलु नई शाइरी आहे, नई कंपोज़िशन आहे। जी जी, असांजे सिंध जे शहर हालाणीअ सां वास्तो रखंदड़ ऐं बेलाणीअ जा तमामु प्रोफेशन में उस्ताद आहिनि, फिदा बख्श अली सेतो साहिब जी। जी, तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे, मुंहिंजी पंहिंजी सिलेक्शन में हो, मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन आहे। वाओ, हा, नंढ असां, आउं ग्रेजुएट आहियां, इहा साईं वारी ॻाल्हि त पढ़ियल लिखियल हुजण सां वॾो हिकिड़ो, भले कहिड़ी बि फील्ड में हुजे, आर्टिस्ट हुजे या टेक्नीशियन हुजे या डॉक्टर हुजे, उनखे पंहिंजे प्रोफेशन में ज़रूरु मदद मिले थी पढ़ियल ग्रेजुएट हुजण सां। जी जी, उहा मां कंपोज़ पाण कई आहे, कोशिशि आहे नंढड़ी उहा सभिनी जी नज़र। सही, बिल्कुलु। जान बाए न जुगा
मारे मोटी न पूछे असां लाइ पर पुछाऊं जिगर जो जलान जुगावे ईअं नथो जो जलाए थो जुगावे ईअं नथो असर कॾहिं बेकुर्ब मां वखड़ियूं खणी थोरो करे मूं ते कॾहिं बेकुर्ब मां वखड़ियूं खणी थोरो करे मूं ते न जे निर्मलन हारी थो न जे निर्मलन हारी थो जुगावे ईअं नथो वसले रुगो आऊं बराई थो रुगो आऊं बराई थो जुगावे नथो वसले जिगर जो जलाए थो जुगावे ईअं नथो वसले दिल भौरवा गुरवा दिए थी सुहते भेरा मुझे दिल भौरवा गुरवा दिए थी सुहते भेरा अगर उन खे उड़ाई तो अगर उन खे उड़ाई थो जुगावे ईअं नथो वसले रुगो आहूं बराई थो रुगो आहूं बराई थो जुगावे ईअं नथो वसले जिगर जो जलाए थो जुगावे ईअं नथो वसले कॾहिं कर कीन तूं सजदा कहीं संग दिल खे बख्शल कॾहिं कर कीन तूं सजदा कहीं संग दिल खे बख्शल फिदा थी दिल फुराई तो फिदा थी दिल फुराई थो जुगावे ईअं नथो वसले रुगो आहूं बराई थो रुगो आहूं बराई थो जुगावे ईअं नथो वसले जिगर जो जलाए थो जुगावे ईअं नथो वसले जिगर जो जलाए थो जुगावे ईअं नथो वसले। वाह वाह खूबसूरत, तमाम बेहतरीन।
नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। जी प्रोफेसर साहब, जीअं त ॻाल्हि पे हली त कैरियर काउंसलिंग जी, कैरियर काउंसलिंग ज़रूरी आहे। त ग्रेजुएशन बेस ते अवां ॻाल्हि कई त अगरि ग्रेजुएशन करे थो त पोइ मास्टर्स उनखे कीअं करणु घुरिजे, कहिड़े सब्जेक्ट ते, या उन खे वठी हलणु खपे, या उतां जेको आहे को डिफरेंट सब्जेक्ट आहे उहो सिलेक्ट करे वठिजे। पर मुंहिंजो जिते ख़्यालु आहे त मैट्रिक बेस ते बि कैरियर काउंसलिंग ज़रूरी आहे, इंटरमीडिएट बेस ते बि आहे। छो जो ॾिसो, मैट्रिक में असां जॾहिं फर्स्ट ईयर में अचण वारा हूंदा आहियूं त असां परेशान हूंदा आहियूं, असांखे प्री इंजीनियरिंग या प्री मेडिकल सिलेक्ट करणु खपे। वरी इंटरमीडिएट में अचण खां पोइ असां वरी इहो सोचींदा आहियूं असांखे कहिड़ी यूनिवर्सिटी में एडमिशन वठणु खपे। त इहो बि त ज़रूरी आहे। बिल्कुलु, ॾाढो सुठो तव्हां सवाल कयो आहे। कैरियर काउंसलिंग जी असां वटि तमामु वॾी खोट आहे ऐं यकीनन इहा स्कूल लेवल खां ई शुरू थियणु खपे। ऐं ॿार मुख़्तलिफ़ जंहिंखे चइजे त रखनि था टैलेंट्स, असां जस्ट 2 या 3 फील्ड्स हिकिड़ियूं सिलेक्ट करे छॾियूं। उनजो वर्स आउटकम इहो निकितो आहे त असां वटि को बि सुठो ट्रेडर कोन्हे। असां वटि बिज़नेस जा माण्हू कोन्हनि जेके कारोबार कनि। असां वटि टेक्नोलॉजिस्ट कोन्हनि जेके अहिड़ियूं टेक्नोलॉजीज़ आहिनि, अहिड़ा जंहिंखे चइजे इंटरप्राइज़ डेवलप कनि, पॉलिसी मेकिंग कनि। असां वटि सम्झो था मैडम, उन में असां वटि जस्ट हिकिड़ो जेको रवायती उन में जंहिंखे चइजे ॿार नथो थिए त काफ़ी उहो डिसर्ट थिए थो, त लिहाज़ा उन में छा थो थिए त काफ़ी सारो जेको असांजो यूथ आहे उहो पोइ डिसर्ट रहे थो ऐं उन मां असांजी इकोनॉमी फ़ाइदो नथी वठी सघे। पाकिस्तान दुनिया जे उन्हनि ख़ुशनसीब मुल्कनि मां आहे जिते नौजवाननि जो तइदाद वधीक आहे। इहा एंगल मां असां डिस्कस कयां त उन में यूरोप में ॿारनि जो पौड़नि जो तक़रीबन इन जनरल आबादी वधीक आहे, यूथ जी घटि आहे। इन करे ज़्यादातर हू पोइ इमिग्रेशन में ॾियनि था। छाजे करे त हू बि अच्छा जेको इकोनॉमिक डेवलपमेंट जो जेको तालुक़ु आहे उहो डायरेक्ट यूथ सां आहे, छो त उहो नौजवान थिए थो, उनखे उहो मेन पावर थिए थो, ब्रेन थिए थो हिकिड़ो। ऐं अनफॉर्चुनेटली असांजी इकोनॉमी उन्हनि नौजवाननि जे लाइ न कैरियर काउंसलिंग जे हवाले सां का अहिड़ी वाइबल का गाइडेंस आहे, न ई वरी उनखे यूटिलाइज़ करण लाइ का वाइबल पॉलिसी आहे। त हेॾे यूथ खे, ट्रेन यूथ खे असां किथे इस्तेमालु कयूं, पोइ असांजो यूथ जो ॿियूं इकोनॉमीज़ फ़ाइदो वठनि थियूं, ब्रेन ड्रेन थिए थो। त बिल्कुलु कैरियर काउंसलिंग जी बि ज़रूरत आहे। गॾोगॾु इन शइ जी बि ज़रूरत आहे त जेको असांजो हेॾो सारो मेन पावर आहे, यूथ आहे, उनखे कीअं असां यूटिलाइज़ कयूं, उनजे सलाहियतुनि मां, उनजी एनर्जीज़ मां। जेकॾहिं असां सिंध में ई खणी ॾिसूं त केतिरो टैलेंट आहे। त शोभन जी जिते तव्हां ॻाल्हि कई त एग्रीकल्चर शोबो बि आहे, हुन में बि हाणे पाकिस्तान जीअं चइजे त असांजो जेको मुल्क आहे उनजी बैकबोन चइजे, छो जो एतिरो असां वटि स्कोप इन जो आहे। पर जेकॾहिं असां हिनखे सम्झण जी कोशिशि कयूं त इन में दरअसल नवनि लाड़नि जी ज़रूरत आहे एग्रीकल्चर खे प्रोमोट करण लाइ। न्यू ट्रेंड्स आर एसेंशियल, जंहिंमें मॉडर्न टेक्नोलॉजी आहे ऐं मार्केट आउटरीच आहे। जेका पैदावार थिए थी ऐं जेका मार्केट जी डिमांड आहे। थोरी देरि पहिरियों शारजाह मां पाण खे फ़ोन आई, मिसाल यूनाइटेड अरब एमिरेट्स हिकिड़ो नियरर मार्केट आहे पाकिस्तान खे या पंहिंजे सिंध खे, पर असांजो जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे लोकली बि सेल कोन थियूं थी सघनि। असां चौथों नंबर कंट्री आहियूं मिल्क प्रोडक्शन में, पर असां स्टिल ड्राई मिल्क स्किम सेमी स्किल्प इम्पोर्ट कयूं था। त सिर्फ़ु हिकु ॿिनि फील्ड में फोकस करण जो इहो बि नतीजो निकिरे थो त इलाही सारियूं कम वारियूं शयूं ॿियूं रहिजी वञनि थियूं। त एग्रीकल्चर में जेकॾहिं नवां लाड़ा आंदा वञनि, उनमें उनखे मॉडर्न बणाए वञे, मार्केट ओरिएंटेड बनाए वञे, ॿियनि डिफरेंट जेके एक्सपर्ट्स आहिनि उनखे इंडक्ट कयो वञे, ख़ासि करे बिज़नेस सां रिलेट्स माण्हू, त इहा शोभा अञा तरक़ी करे सघे। ऐं ॾिसो त वरी बेरोज़गारी केॾी वधे पई ऐं नौजवान जेके ग्रेजुएट जेके आहिनि उहे जॉबलेस आहिनि। बिल्कुलु, नौजवाननि खे जेकॾहिं लोनिंग प्रोवाइड कई वञे ख़ासि करे इंटरप्राइज़ जे हवाले सां, ऐं उनखे फार्म वग़ैरह एस्टेब्लिश करण लाइ मुख़्तलिफ़ जेकॾहिं कर्ज़ मिले ऐं उनखे ट्रेनिंग बि मिले, प्लस में गॾोगॾु उन्हनि खे मार्केट ताईं रसाई बि मिले। हिन वक़्तु ताईं जेको प्रॉब्लम आहे, छो त मैनेजमेंट साइंसिस डिपार्टमेंट सां वास्तो हुजण जे करे मुंहिंजो इंटरप्राइज़ सां बि हिकिड़े तरह जो लिंक डेवलप थिए थो, जो हज़ारनि जी तइदाद में असां बिज़नेस ग्रेजुएट्स पैदा कयूं था। त असल में गवर्नमेंट छा थी करे, या थोरी घणी ट्रेनिंग प्रोवाइड करे थी ट्रेड जी, या किथे थोरो घणो लोन ॾेई छॾे थी। असल में जेका ज़रूरत आहे उहा ट्रेनिंग, लोन, इंटीग्रेटेड हिकु एंटरप्रेन्योरल डेवलपमेंट प्रोग्राम जी ज़रूरत आहे, ऐं पोइ मार्केट आउट जी, जंहिंमें सप्लाई अची वञे थी त कीअं शइ मार्केट ताईं पहुचे, कीअं माण्हू मार्केट में कॉम्पीट करे। त इहे काफ़ी शयूं आहिनि। कैरियर काउंसलिंग जेका हुजे उहा मौज़ सिर्फ़ु ताईं महदूद न हुजे त भई डॉक्टर थिए या इंजीनियर थिए, पर इते बि हुजे त जॾहिं माण्हू कैरियर पंहिंजो पूरो करे
त उते हुजे त भाई हू आया जॉब में वञे या बिज़नेस में वञे या उनखे सभु माण्हू कहिड़ी फील्ड सिलेक्ट करणु एम्प्लॉयमेंट तरफ़ था वञनि ऐं पंहिंजा ज़िंदगी जा क़ीमती साल इन आसरे में विञाए छॾींदा अॼु जॉब मिलंदी सुभाणे मिलंदी व्हाई डोंट दे स्टार्ट देयर ओन बिज़नेस नौजवाननि एनर्जी त आहे न बिल्कुलु तालीम याफ़्ता आहिनि पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि खे हिकिड़ो नॉमिनल माइनर टूल्स ॾींदव तव्हां न हिकिड़ी लो लेवल ते सपोर्ट ॾींदव त हू तव्हांखे कमाल करे ॾेखारींदा प्रॉब्लम इहो आहे असांजी सोसाइटी जो त असां हुनखे लो लेवल ते बि सपोर्ट कोन था ॾियूं हुनखे वुलनरेबल छॾे था ॾियूं पोइ आउं त कुदरती यूके निकिरी वियुसि पर पोइ को माण्हू थिड़ी जुड़ी वञे थो ऐं के असांजी मुंहिंजी सोच वरी ज़ाया थी वञे सही ही जेको आहे न असांजी गवर्नमेंट खे या असांखे पाण खे ई जेको इन में कुझु ज़ाहिर नौजवान आहिनि कुझु करणो पवंदो हाणे मोस्ट एनर्जेटिक आहिनि टैलेंटेड आहिनि जीअं मां ॻाल्हि पहिरीं बि कई त इन्हनि खे जॉब जूं ज़रूरत आहिनि उन खां अलावा बिज़नेस वारी साइड बि जेकॾहिं असां वञूं हिन ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पर असां पहिरियां राजभर साहिब खां जेको आहे न कलाम ॿुधंदासीं छा ॿुधाइणु चाहींदा हाणे असांजी सिंध जो तमामु सुठो सूफ़ी जी पीर एजाज़ शाह राशिदी जो सही लिखियल ससुईअ में हिकु वाई आहे उहा आंज नज़र कजे जी बिल्कुलु बिल्कुलु नई कंपोज़िशन आहे बिस्मिल्लाह कयो कड़ियस जनी जे कानड़े मुँह कान न कढ़िया से आऊं सुनाया एजाज़ चे ही सूर वञे कंहिंखे जतन कयूं जैसे जाड़ू न जाड़न जे बस हलियो मुन वसवला बस हलियो मुन वसवला पेरे आऊं न पुगियस अला पेरे आऊं न पुगियस अला वीदड़ मुखां वींदे रहिया बस हलियो मुन वसवला बस हलियो मुन वसवला पेरे आऊं न पुगियस अला पेरे आऊं न पुगियस अला वीदड़ मुखां वींदे रहिया बस हलियो मुन वसवला बस हलियो मुन वसवला हाल मुझे नहीं ते ओ दिल न कयाऊं तरसला हाल मुझे नहीं ते ओ दिल न कयाऊं तरसला दुख त दुखिया खे ॾींदे रहिया बस हलियो मुन वसवला बस हलियो मुन वसवला सडड़ा ओ सुडका भरे सरवण खे ओ सडड़ा कयाम सरसला सुडका भरे सरवण खे ओ सडड़ा कयाम सरसला मुअण मुखां मटींदे रहिया बस हलियो मुन वसवला ओ बस हलियो मुन वसवला हारीअ जो तेजाज़ चे
वण टिण ॾींहं दम ॾसो अला आरीअ जो तेजाज़ चए ओ वण टिण ॾींहं दम ॾसो अला हाथ त उहे ई ॾींदे रहिया वसो हलियो मूं न वसो अला वसो हलियो मूं न वसो अला हेरे आऊं न पुगियसि अला हेरे आऊं न पुगियसि अला भीतर मूंखां वेंदे रहिया वसो हलियो मूं न वसो अला वसो हलियो मूं न वसो अला वाह तमामु बहितरीन ॾाढो सुठो नाज़रीन असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी खुश आयो ॿिया ख़ैर हो अल्हम्दुलिल्लाह खुश आहियां ख़ैर आहे ऐं केरु किथां खां नादर भुट्टो ॻाल्हायां पियो जेकाबाद खां अदा कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो अदी तव्हांजी दुआऊं अल्लाह जा करम तव्हां ख़ुशि आहियो भेण ॿियो त ख़ैर आहे प्रोग्राम कीअं पियो लॻे माशाल्लाह बहितरीन बाक़ाइदे तव्हां जेको शौक़ सां प्रोग्राम वेही ॾिसंदा आहियूं तव्हांखे ॿुधंदा आहियूं तमामु बहितरीन सुठो हूंदो आहे थैंक यू ॿियो छा चवणु चाहींदा असां सूफ़ी सचल जो कलाम ॿुधंदासीं जी बिल्कुलु भाउ कोशिश कंदासीं असां अव्हांजी फरमाइश पूरी कजे हाणे ब्रेक ते वेंदासीं ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो हिकु दफ़ो ॿीहर भली कार प्रोग्राम सुबह मेहरान में जी प्रोफेसर साहब जीअं त असां ॻाल्हि पे कई त बिज़नेस जी ज़ाहिरा जीअं अवां चयो त जेके नौजवान आहिनि उन्हनि खे काफ़ी मौक़ा फराहम करणु खपनि छो जो जॉबलेस आहिनि उन में हिकिड़ो इहो बि ऑप्शन आहे त बिज़नेस पोइ खणी उहो लाइव हुजे या डिजिटल बिज़नेस चइजे त उन में कीअं था ॾिसो त असांजो नौजवान केतिरो अॻिते वधे पियो ऐं उन लाइ असांजी गवर्नमेंट कहिड़ो क़दम खयो आहे या कहिड़ो क़दम उनखे खणणु खपे तमामु सुठो सवाल कयो आहे तव्हां पंहिंजो मैडम इन्हनि में इलाही अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऐं असांजो नौजवान माशाल्लाह काफ़ी IT ओरिएंटेड आहे काफ़ी उनखे इन बारे में ॼाण आहे त डिजिटल मार्केटिंग जो मतिलबु इहो आहे त का बि शइ तव्हां ऑनलाइन सेल कयो ऐं इन में इलाही कास्ट कोन थो अचे इलाही इन्वेस्टमेंट करणी कोन थी पए बल्कि एज़ अ बिज़नेस प्रोफेसर ऐं पाण नौजवान खे पंहिंजो या सलाह बि ॾींदुसि बल्कि असां वटि इसरा यूनिवर्सिटी में कुझु डिजिटल मार्केटिंग ते कोर्सिस भी आहिनि ट्रेनिंग्स भी आहिनि ऐं एतिरी उहे एक्सपेंसिव बि कोन्हनि जस्ट इन करे त नौजवाननि में हिकिड़ो जागरता पैदा थिए त हू ट्रेड तरफ़ अचनि हासिल मक़सद आहे त असांजो नौजवान ट्रेड तरफ़ अचे असां जेको होली सोली एम्प्लॉयमेंट ते डिपेंड कयूं था इन मां जेको आहे इहो हिकिड़ो सुठो को सॉल्यूशन कोन्हे डेवलपमेंट जो यूरोप आहे अमेरिका आहे त उते जेके ट्रेडर्स आहिनि हिकिड़ो ठीकु ठाक क्लास आहे माण्हुनि जो जेको ट्रेड तरफ़ अचे थो स्मॉल ट्रेड ई छो न हुजे सब अमेरिका इंग्लैंड में माण्हू नौकरियुनि ते मुनहसर इनहसार कोन था कनि हालांकि उते जेको प्राइवेट सेक्टर आहे उहो तमामु घणो डेवलप आहे तमामु घणो पोइ बि हिकिड़ो नौजवाननि जो अंग आहे जेको ट्रेड तरफ़ अचे थो असां वटि ट्रेंड इहो आहे त पंहिंजो जेको नौजवान आहे असांजो उहो हिकु त ज़्यादातर गवर्नमेंट जॉब जे लाइ वेट करे थो उन खां पोइ हू प्राइवेट ट्रेड तरफ़ तमामु घटि ऐं तेसि ताईं उनजी उमिरि बि काफ़ी हद ताईं निकिरी वेंदी आहे एग्ज़ैक्टली त जेकॾहिं हिकु त माना इहो ट्रेड तरफ़ अचनि पोइ उन में वरी जेका तव्हां डिजिटल मार्केटिंग जी ॻाल्हि कई उन में इलाही स्कोप आहे सोशल मीडिया जे थ्रू हुननि खे हू दुनिया सां आउटरीच करे सघनि था हू को न को सेलिंग जंहिंखे चइजे त फोरम ठाहे सघनि था बिज़नेस फोरम ठाहे सघनि था बल्कि नौजवाननि खे थोरी देरि पहिरियों तव्हां सां ॻाल्हि पई थी त सोशल मीडिया जो यूज़ेज छा हुजणु खपे त उनजो हिकिड़ो इहो बि आहे त असां हुनखे बिज़नेस लाइ यूज़ कयूं फ्रीलांसिंग कयूं दुनिया में तमामु वॾो नौजवाननि जो अंग आहे जेको फ्रीलांसिंग करे थो ऐं अर्न करे थो त उन में काफ़ी जेको आहे सो अपॉर्चुनिटीज़ क्रिएट थी सघनि दराज़ जीअं थोरी देरि पहिरियों ज़िक्र थियो एमेज़ॉन आहे घणियूं एप्लीकेशंस आहिनि जेके इन में कमु कनि पियूं असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम केरु किथां खां अदा वालेकुम सलाम असां सां गॾु केरु आहिनि नज़ीर अहमद कोठो ॻाल्हायां पियो सोबतपुर बलूचिस्तान मां अदा प्रोग्राम सुबह मेहरान में भली कार चवंदासीं छा चवणु चाहींदा प्रोग्राम नाइस आहे भलो आहे हिकु फरमाइश कंदसि जी जी बिल्कुलु ॿुधायो हेलो सॉरी कॉल डिस्कनेक्ट थी वई अदा थैंक यू सो मच कॉल कई हिन प्रोग्राम में शामिल थिया हाणे असां सां गॾु रागी बि आहिनि त छा ॿुधाइणु चाहींदा हाणे असांखे असांजे व्यूअर्स खे हिकु नई कंपोज़िशन नज़र आहे जी जी जेके असांजे ऑडियंस ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे
शाइरी आहे मैडम शबाना आलमानी सिंध जी तमामु सुरीली जी ऐं सबा जी शाइर आहे सही काफ़ी आर्टिस्टनि ने ॻायो आहे मां कोशिशि कई आहे राग पूरिया कल्याण में हिनखे मूं कंपोज़ कयो आहे जी जी उहा मुंहिंजे नज़र बिल्कुलु हाणे अदा माजर सां हिते कॉल असां वठंदासीं कॉल ॻाल्हाए करे पोइ वरी ताईं असां कंटिन्यू कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हक मौजूद सदा मौजूद केर आहिनि असां सां गॾु नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां अदा भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में छा चवणु चाहींदा हा तव्हां प्रोग्राम त ऑलरेडी आऊं ॾिसंदो रहंदो आहियां छो त हिन मेहरान चैनल खे ख़ासि करे आऊं सुबुह मेहरान में ईअं महिरबानियूं जीअं अदब जी यूनिवर्सिटी जी त उन में सुठा सुठा असांजा उस्ताद जंहिं असां सिखिया वठंदा आहियूं सिखंदा आहियूं ज़िंदगी सिखण जी आहे ऐं इन में केतिरा ई असां मुर्तज़ा मजबूरी जी तमामु वॾी ख़िदमतूं पर अञा आहिनि ज़रूरी जेके सुठा सुठा चेहरा अचनि पिया ऐं सुठो सुठो राग हले पियो ऐं इहो ई असांखे राग खपे में असांजे घरनि में जीअं पंहिंजी माउ पीउ सां ॿुधी वेही ऐं सम्झे ऐं असांजे नंढनि नसलनि ते बि जीअं सुठो असरु पवे त इन में आउं इहो बि चवंदुमि त क़ाबिल एतिराम असांजा तव्हां सां फनकार वेठा आहिनि ऐं तमामु सुठी शाइरी ॻाइनि पिया त हिकिड़ी शाइरी एजाज़ साईं जी बि आउं पढ़ी ऐं पोइ पढ़ां थो पोइ हुन ते साईं बि थोरो गौर कनि सिकण तिर लाइ लुछण हरदम इन्हीअ खे इश्क चइजे थो सुम्हण सुख थी न सारो सम इन खे इश्क चइजे थो भरण आहूं करण दाहूं ॿधण बाहूं तकण राहूं मचाइण मन अंदर मातम इन खे इश्क चइजे थो कराए अर्ज़ ऐं आज़ूं नियायत न्याज़ निवड़त सां इहो आहे कुर्ब जो सबतम इन खे इश्क चइजे थो उमंगूं पूर पिरियनि जा उते वेठे अचनि उधमा उदासी दिल अचूं पूर्णम इन खे इश्क चइजे थो न धड़केदार दिल खां थी न देड़नि ऐं कुसण खां थी चवे अल्लाह खे आदम इन खे इश्क चइजे थो पसी खोलो हुस्न पिड़ ते पतंग वांगुरु करे परड़ा जलाइण जान थी आलम इन खे इश्क चइजे थो वञी जे सां लॻे दिलड़ी विसारे की न सो सघंदे जे तोड़े लबनि ते दम इन खे इश्क चइजे थो पसी वांगुरु खटे सांगा पढ़ी एजाज़ बिस्मिल्लाह रमियूं इन राह ते पियो रम इन खे इश्क चइजे थो वाह वाह तमामु बहितरीन ॾाढो सुठो महिरबानी लख थोरा अवां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया हाणे असां सां अली रज़ा रागी मौजूद आहिनि जी अली रज़ा हाणे छा ॿुधाईंदा असां व्यूअर्स खे शबाना आलमानी साहिबा जिन जो गज़ल आहे जी कंटिन्यू कंदासीं मोजो पंध परे तू लालण लगुन ला थत सूर में सांडे रख जासा नेई पुनहल पार दे मुठिया खे माठर नेड़े जबाना दार जग खां जीड़ो थो थिए अला चुप चाप ज़माने मार मान खणी के चुप चाप ज़माने मार मान खणी के तूं लार न लॻ लालण मां दूर वञा पे तूं लार न लॻ लालण मां दूर वञा पे चुप चाप ज़माने मां चुप चाप ज़माने मां अरमान खणी के तूं लार न लॻ लालण मां दूर वञा पे तूं लार न लॻ लालण मां दूर वञा मां दूर वञा पे मां दूर वञा
माडूर वञा पई माडूर वञा पई कौन पिरी आए माने न छड़ा बूटे तू कौन पिरी आए माने न छड़ा बूटे आ निंड ॾिनी गहरी मन मौत जे झूटे बंद नैण ज़हन दिलड़ी हिक वेल थिया टेई बंद नैण ज़हन दिलड़ी हिक वेल थिया टेई तूं लारन लग लालण माडूर वञा पे तूं लारन लग लालण माडूर माडूर वञा पे माडूर वञा पे माडूर वञा पे माडूर वञा पे सिकाणी दिल जिन कान रड़े जिंदड़ी जिन लाए सिकाणी दिल जिन राय रड़े जिंदड़ी जिन सूर ॾिना दिल के तिन लाए सड़े जिंदड़ी ओडो न सजण आया छा लाए सजण से ओडो न सजण आया छा लाए सजण से तूं लारन लग लालण माडूर वञा पे तूं लारन लग लालण माडूर वञा माडूर वञा पे माडूर वञा पे माडूर वञा पे माडूर वञा पे न शबाना जो पुछ पार पतो कंहिंखां तूं की न शबाना जो पुछ पार पतो कंहिंखां दुख दर्द खणी है कल आहू वई हितड़ा जा आस हयाती हुई सास उझी वेई जा हयाती हुई सास उझी वेई तूं लारन लग लालण माडूर वञा पे तूं लारन लग लालण माडूर वञा पे चुपचाप ज़माने मां चुपचाप ज़माने मार मान खणी के तूं लारन लग लालण माडूर वञा पे तूं लारन लग लालण ॾाढो भलो ॾाढो ख़ूबसूरत नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में जी प्रोफेसर साहब जीअं त असां ॻाल्हि पे कई त बिज़नेस जी ज़ाहिर आहे जीअं मां चयो त जेके नौजवान आहिनि उन्हनि खे काफ़ी मौक़ा फ़राहम करणु खपनि छो जो जॉबलेस आहिनि उन में हिकिड़ो इहो बि ऑप्शन आहे त बिज़नेस पोइ खणी उहो लाइव हुजे या डिजिटल बिज़नेस चइजे त उन में कीअं था ॾिसो त असांजो नौजवान केतिरो अॻिते वधे पियो ऐं उन लाइ असांजी गवर्नमेंट कहिड़ो क़दम खयो आहे या कहिड़ो क़दम उनखे खणणु खपे तमामु सुठो सवाल कयो आहे तव्हां पंहिंजो मैडम इन्हनि में इलाही अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऐं असांजो नौजवान माशाल्लाह काफ़ी IT ओरिएंटेड आहे काफ़ी उनखे इन बारे में ॼाण आहे त डिजिटल मार्केटिंग जो मतिलबु इहो आहे त का बि शइ तव्हां ऑनलाइन सेल कयो ऐं इन में इलाही कास्ट कोन थो अचे इलाही इन्वेस्टमेंट करणी कोन थी पए बल्कि एज़ अ बिज़नेस प्रोफेसर ऐं पाण नौजवान खे पंहिंजो इहा सलाह बि ॾींदुसि बल्कि असां वटि इसरा यूनिवर्सिटी में कुझु डिजिटल मार्केटिंग ते कोर्सिस भी आहिनि ट्रेनिंग्स भी आहिनि ऐं एतिरी उहे एक्सपेंसिव बि कोन्हनि जस्ट इन करे त नौजवाननि में हिकिड़ो जागरता पैदा थिए त हू ट्रेड तरफ़ अचनि हासिल मक़सद आहे त असांजो नौजवान ट्रेड तरफ़ अचे असां जेको होली सोली एम्प्लॉयमेंट ते डिपेंड कयूं था
इन मां जेको आहे इहो को सुठो को सॉल्यूशन कोन्हे डेवलपमेंट जो। यूरोप आहे, अमेरिका आहे, त उते जेके ट्रेडर्स आहिनि हिकिड़ो ठीकु ठाक क्लास आहे माण्हुनि जो जेको ट्रेड तरफ़ अचे थो। स्मॉल ट्रेड ई छो न हुजे, सभु अमेरिका इंग्लैंड में माण्हू नौकरियुनि ते मुनहसर इनसार कोन था कनि। हालांकि उते जेको प्राइवेट सेक्टर आहे उहो तमामु घणो डेवलप आहे, तमामु घणो। पोइ बि हिकिड़ो नौजवाननि जो अंग आहे जेको ट्रेड तरफ़ अचे थो। असां वटि ट्रेंड इहो आहे त पंहिंजो जेको नौजवान आहे असांजो, उहो हिकु त ज़्यादातर गवर्नमेंट जॉब जे लाइ वेट करे थो, उन खां पोइ हू प्राइवेट ट्रेड तरफ़ तमामु घटि आहे। तेसिताईं उनजी उमिरि बि काफ़ी हद ताईं निकिरी वेंदी आहे। एग्जैक्टली। त जेकॾहिं हिकु त माना इहो ट्रेड तरफ़ अचनि, पोइ उन में वरी जेका तव्हां डिजिटल मार्केटिंग जी ॻाल्हि कई, उन में इलाही स्कोप आहे। सोशल मीडिया जे थ्रू हुननि खे हू दुनिया सां आउटरीच करे सघनि था। हू को न को सेलिंग जंहिंखे चइजे त फोरम ठाहे सघनि था, बिज़नेस फोरम ठाहे सघनि था। बल्कि नौजवाननि खे थोरी देरि पहिरियों तव्हां सां ॻाल्हि पई थी त सोशल मीडिया जो यूज़ेज छा हुजणु खपे, त उनजो हिकिड़ो इहो बि आहे त असां हुनखे बिज़नेस लाइ यूज़ कयूं, फ्रीलांसिंग कयूं। दुनिया में तमामु वॾो नौजवाननि जो अंग आहे जेको फ्रीलांसिंग करे थो ऐं अर्न करे थो, त उन में काफ़ी जेको आहे सो अपॉर्चुनिटीज़ क्रिएट थी सघनि। दराज़ जीअं थोरी देरि पहिरियों ज़िक्र थियो, एमेज़ॉन आहे, घणियूं एप्लीकेशंस आहिनि जेके इन में कमु कनि पियूं। असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम, केर किथां खां? वालेकुम सलाम। असां सां गॾु केर आहिनि? नज़ीर अहमद खोटो ॻाल्हायां पियो, सोबतपुर बलूचिस्तान मां। अदा प्रोग्राम सुबह महिराण में भली कार चवंदासीं, छा चवणु चाहींदा? प्रोग्राम नाइस आहे, भलो आहे, हिकु फरमाइश कंदसि। जी जी बिल्कुलु ॿुधायो। हेलो, सॉरी कॉल डिस्कनेक्ट थी वई अदा। ऐं थैंक यू सो मच, अवां कॉल कई, हिन प्रोग्राम में शामिल थिया। हाणे असां सां गॾु रागीब आहिनि, त छा ॿुधाइणु चाहींदा हाणे असांखे, असांजे व्यूअर्स खे? हिकु नई कंपोज़िशन अवांजे नज़र आहे। जी जी। जेके असांजे ऑडियंस ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे शाइरी आहे मैडम शबाना आलमाणी सिंध जी तमामु सुरीली जी ऐं सबा जी शाइर आहे। सही। काफ़ी आर्टिस्टनि ने ॻायो आहे। मां कोशिशि कई आहे राग पूरिया कल्याण में हिनखे मूं कंपोज़ कयो आहे। जी जी। उहा अवांजे नज़र। बिल्कुलु। हाणे अदा माज़र सां हिते कॉल असां वठंदासीं, कॉल ॻाल्हाए करे पोइ वरी हितां असां कंटिन्यू कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हक़ मौजूद। सदा मौजूद। केर आहिनि असां सां गॾु? नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां। अदा भली कार चवंदासीं, प्रोग्राम सुबह महिराण में छा चवणु चाहींदा? हा, तव्हां प्रोग्राम त ऑलरेडी आउं ॾिसंदो रहंदो आहियां, छो त हिन मेराण चैनल खे ख़ासि करे आउं सुबुह मेराण में ईअं शयूं मोकिले कंदो आहियां जीअं अदब जी यूनिवर्सिटी जी, त उन में सुठा सुठा असांजा उस्ताद जंहिंमां असां सिखिया वठंदा आहियूं, सिखंदा आहियूं, ज़िंदगी सिखण जी आहे। ऐं इन में केतिरा ई असां मुर्तज़ा मजबूर जी तमामु वॾी ख़िदमतूं पर अञा आहिनि ज़रूरी, जेके सुठा सुठा चेहरा अचनि पिया ऐं सुठो सुठो राग हले पियो, ऐं इहो ई असांखे राग खपे। में असांजे घरनि में जीअं पंहिंजी माउ पीउ सां ॿुधी वई ऐं सम्झे, ऐं असांजे नंढनि नसलनि ते बि जीअं सुठो असरु पवे। त इन में आउं इहो बि चवंदुमि त क़ाबिल एतिराम असांजा तव्हां सां फनकार वेठा आहिनि ऐं तमामु सुठी शाइरी ॻाइनि पिया, त हिकिड़ी शाइरी एजा साईं जी बि आउं पढ़ी ऐं पोइ पढ़ां थो, पोइ हुन ते साईं बि थोरो गौर कनि। सिकण तिर लाइ लुछण हरदम, इन्हीअ खे इश्क चइजे थो, सुम्हण सुख थी न सारो सम, इन खे इश्क चइजे थो, भरण आहूं करण दाहूं, ॿधण ॿाहूं तकण राहूं, मचाइण मन अंदर मातम, इन खे इश्क चइजे थो, कराए अर्ज़ ऐं आज़ूं नियायत न्याज़ निवड़त सां, इहो आहे कुर्ब जो सभु कम, इन खे इश्क चइजे थो, उमंगूं पूर पिरियनि जा उथे वेठे अचनि उधमा, उदासी दिल अचूं पुरनम, इन खे इश्क चइजे थो, न धड़केदार दिल खां थी न देड़नि ऐं कुसण खां थी, चवे अल्लाह खे आदम, इन खे इश्क चइजे थो, पसी छोलो हुस्न पिड़ ते पतंग वांगुरु करे परड़ा, जलाइण जान थी आलम, इन खे इश्क चइजे थो, वञी जे सां लॻे दिलड़ी विसारे की न सो सघंदे, जे तोड़े लबनि ते दम, इन खे इश्क चइजे थो, पसी वांगुरु खटे सांगा पढ़ी एजाज़ बिस्मिल्लाह, रमियूं इन राह ते पियो रम, इन खे इश्क चइजे थो। वाह वाह, तमामु बहितरीन, ॾाढो सुठो, महिरबानी, लख थोरा। अवां कॉल कई, इन प्रोग्राम में शामिल थिया। हाणे असां सां अली रज़ा रागी मौजूद आहिनि। जी अली रज़ा, हाणे छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे? शबाना आलमाणी साहिबा जन जो गज़ल आहे। जी कंटिन्यू कंदासीं। तेना
मारे तू लालण लगुन ला थत सूर में सांडे रख जासा नेई पुनल पार दे मुठिया के माठर नेड़े जबाना दार जग खां जियड़ो थो थिए अला चुपचाप ज़माने मार मान खणी के चुपचाप ज़माने मार मान खणी के तू लार न लग लालण मां दूर वञा पे तू लार न लग लालण मां दूर वञा पे चुपचाप ज़माने मां चुपचाप ज़माने मां अरमान खणी के तू लार न लग लालण मां दूर वञा पे तू लार न लग लालण मां दूर वञा मां दूर वञा पे मां दूर वञा पे मां दूर वञा पे मां दूर वञा पे कौन पिरी आए माने न छड़ा बूटे तू कौन पिरी आए माने न छड़ा बूटे आ निंड ॾिनी गहरी मन मौत जे कझूटे बंद नैण ज़हन दिलड़ी हिक वेल थिया ट्रेई बंद नैण ज़हन दिलड़ी हिक वेल थिया ट्रेई तू लार न लग लालण मां दूर वञा पे तू लार न लग लालण मां दूर मां दूर वञा पे मां दूर वञा पे मां दूर वञा पे मां दूर वञा पे सिकाणी दिल जिन कान रड़े जिंदड़ी जिन लाए सिकाणी दिल जिन राय रड़े जिंदड़ी जिन सूरज ना दिल के दिन लाए सड़े जिंदड़ी ओडो न सजन आया छा लाए सजन से ओडो न सजन आया छा लाए सजन से तू लार न लग लालण मां दूर वञा पे तू लार न लग लालण मां दूर वञा पे 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 न शबाना जो पुछ पार पतो कंहिंखां तू की न शबाना जो पुछ पार पतो कंहिंखां दुख दर्द खणी है कल आहू वई हितड़ा जा आस हयाती हुई सास उझी वेई जा हयाती हुई सास उझी वेई तू लार न लग लालण मां दूर वञा पे तू लार न लग लालण मां दूर वञा पे चुपचाप ज़माने मां चुपचाप ज़माने मार मान खणी के तू लार न लग लालण मां दूर वञा पे तू लार न लग लालण मां दूर
ॾाढो भलो, ॾाढो ख़ूबसूरत। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। जी डॉक्टर साहब, जीअं त तव्हां ॿाहिरि मुल्क बि विया आहियो, वरी पंहिंजो मुल्क बि ॾिठो आहे, पर बिज़नेस में केतिरो डिफरेंस ॾिठो त हिते जो बिज़नेस ऐं हुते जो बिज़नेस, हिते जे नौजवाननि खे हुते जे नौजवाननि खे केतिरो एक्टिव ॾिठो? ॾाढो सुठो सवाल आहे तव्हांजो। असल में असांजो नौजवान टैलेंट में घटि कोन्हे जी कंहिंखां, जी, बल्कि हार्ड वर्किंग आहे। ऐं अञा जेकॾहिं थोरो ब्रॉडली ॻाल्हाइजे त जेको लेबर मार्केट आहे यूरोप जो, यूनाइटेड अरब एमिरेट्स जो, उहो पाकिस्तान, इहे जेके साउथ एशियन कंट्रीज़ आहिनि, इन्हनि माण्हुनि सां त ठहियलु आहे। तव्हांखे IT एक्सपर्ट्स पंहिंजा एशियन मिलंदा, इलाही पाकिस्तानी मिलंदा, डॉक्टर्स तव्हांखे पंहिंजा पाकिस्तानी मिलंदा, इंजीनियर्स तव्हांखे इलाही पाकिस्तानी मिलंदा। इन मां माना जी सही, पाकिस्तानी जेकॾहिं स्टूडेंट्स खे ॾिठो वञे त काफ़ी एम्बिशियस आहिनि, इलाही उन्हनि खे हिकिड़ी तरक़ी जी ख़्वाहिश हूंदी आहे, अॻिते वधण जी, नालो ठाहिण जी। बिल्कुलु, त हिते उन्हनि खे उहो मौक़ा न मिलण जे करे उहे ॿाहिरि वञनि था। त पाकिस्तानी जेको यूथ आहे, पंहिंजे ख़ासि करे सिंध जो, टैलेंट जे हवाले सां कंहिंखां ई घटि कान्हे, इहो प्रूव निकिरो आहे। पर हाणे छा आहे त पोइ उन्हनि मुल्कनि वटि सुठियूं पॉलिसीज़ आहिनि नौजवाननि खे रिहेबिलिटेट करण लाइ, नौजवाननि खे स्टेप बाय स्टेप, जीअं तव्हां ॻाल्हि कई त छो न स्कूल लेवल ते गाइडेंस हुजे, येस, पोइ यूनिवर्सिटी लेवल ते गाइडेंस, पोइ यूनिवर्सिटी खां पोइ जी गाइडेंस। इहो जेको हिकिड़ो बुनियादी या हिकिड़ी रूडिमेंट्री जंहिंखे चइजे, सपोर्ट सर्विसिस जंहिंखे चइजे, बुनियादी जेका सपोर्ट आहे, फैसिलिटेशन आहे, उनजी असां वटि उणाठ आहे। त हुते इन क़िस्म जी कान्हे। ऐं इहा आहे तमामु सिंपल शइ। हिते जेकॾहिं अहिड़ा इदारा आहिनि या उन्हनि खे अञा थोरो वधीक फाल बणाए वञे त असांजो यूथ इलाही प्रोडक्टिव जेको आहे सो उहो बणिजी सघे थी। अच्छा, भला इन ते तहक़ीक़ थिए पई त बिज़नेस असां वटि जेको आहे या हुते बिज़नेस आहे, उन ते का तहक़ीक़, का रिसर्च थियणु खपे, केतिरा जॉबलेस आहिनि, केतिरा बेरोज़गार आहिनि, त ऐं केतिरो रोज़गार इन्हनि लाइ आणिजे? तमामु सुठो सवाल कयो आहे। असल में असांजी सोसाइटी जो हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम इहो आहे त इलाही सारा जेके टॉक्स आहिनि, डिस्कशन्स आहिनि, या जेके इलाही सारियूं असां वटि कमु हलंदड़ आहिनि, उहे उन्हनि जो बैकअप रिसर्च नथो रहे, जनरल एनालिसिस रहे थी। माण्हू मां हीअं फील कयां थो त हीअं एम्प्लॉयमेंट ईंदी, आउं हीअं फील कयां थो त हीअं ट्रेड डेवलप थी सघे थो। असां को रिसर्च एविडेंस जेकॾहिं खणी अचूं त असां अञा वधीक कंक्रीट ऐं नतीजा खेस शयूं जेके आहिनि पंहिंजो मालूम करे सघूं था। ऐं जनरली जेको ॾिसूं था त असां वटि इन शइ जी अणाठ आहे। इन शइ ते तमामु घटि रिसर्च थिए थी त असां पंहिंजे यूथ खे कीअं नर्चर कयूं, कीअं उन्हनि खे रिहेबिलिटेट कयूं, कीअं उन्हनि खे सुठनि जॻहनि ते पहुचायूं, कीअं उन्हनि जी एनर्जीज़ मां पंहिंजी इकोनॉमी लाइ फ़ाइदो वठूं। असल में माण्हू जेकॾहिं कमु करे थो त टेक्निकली उहो टैक्सिस पे करे थो, त उहे गवर्नमेंट खे ई कमु अचनि थियूं, सिस्टम खां आउट थिए थो। त असां दरअसल कम्युलेटिव डेवलपमेंट खां परे हटी वञूं था। सही। अच्छा, भला तहक़ीक़ जी ॻाल्हि थी त ठीकु आहे, इन ते तहक़ीक़ थियणु घुरिजे, पर महांगाई जो दौर, केतिरी महांगाई आहे, क्राइसिस केतिरा आहिनि, उन्हनि ते छा चवंदा? एक्ज़ैक्टली, इन्फ्लेशन पर कैपिटा जेको असां वटि इनकम आहे उहो 1400-1500 US$ जे बराबरि आहे। यानी माण्हू साल ते हार्डली कोई $1400-1500 ई कमाए थो, जेका एवरेज इनकम आहे। उन खां पोइ जेकॾहिं असां अर्निंग्स ॾिसूं माण्हुनि जी, त पाकिस्तान में ख़ासि करे पंहिंजे सिंध में इलाही अहिड़नि माण्हुनि जो तक़रीबन 30-40% जेके $1 डे इन खां बि घटि पिया कमाइनि। हाणे उन में जेको तव्हां शयुनि जा अघ ॾिसो था त अनरियलिस्टिक आहिनि। कीअं, कहिड़े मैकेनिज़म में लॉजिक तहत, कहिड़े इकोनॉमिक मॉडल तहत इहो, जिथे आबादी 50-60% आबादी $2 कमाए, 30% आबादी $1 खां घटि कमाए, उते कीअं इहे शयुनि जा अघ मुक़ररु कया विया आहिनि। इन ते काफ़ी जंहिंखे चइजे त गहराई सां नज़रसानी करण जी ज़रूरत आहे। छाकाणि त इन सां छा थो थिए, जो माण्हू क्रॉनिक पॉवर्टी में हलियो वञे थो, शदीद गुरबत में हलियो वञे थो, डेस्परेट थिए थो, स्ट्रेस में हलियो वञे थो। तव्हां ॾिसो त असांजी सोसाइटी में ख़ुदकुशियूं केॾियूं थियनि थियूं, असांजी सोसाइटी में फ्रस्ट्रेशन केॾी आहे। इन जा ज़्यादातर कारण इहा इन्फ्लेशन आहे। बीमारियूं केॾियूं आहिनि, स्ट्रेस खां पोइ जेके उनजे बैकअप में बीमारियूं अचनि थियूं, इहा हिकिड़ी कंप्लीट चेन आहे। इन शइ खे बि जेके इदारा आहिनि, ख़ासि करे असांजा सेंसिबल, जेके मक़सदु त वर्दी जेके असांजा इदारा आहिनि, उन्हनि खे बि इन ते सोचणु खपे, कमु करणु खपे ऐं मालूम करणु खपे त ईअं। बिल्कुलु सर, ॾाढी सुठी अवां ॻाल्हि कई त पॉलिसीज़ जोड़णु खपनि। हिते वरी जेकॾहिं एग्रीकल्चर जी ॻाल्हि अचे त उन लाइ बि पॉलिसी हुजणु खपे, पॉलिसी जोड़णु खपे। इहा वरी असां जेको आहे न, अदा खां असांजो बहितरीनु रागी आहे, ग्रेजुएट बि आहे, अली रज़ा राजबर खां कलाम ॿुधंदासीं, उन खां पोइ वरी इन ते असां डिस्कस कंदासीं। जी अली रज़ा साहब, हाणे छा ॿुधाइणु चाहींदा असांजे जेके व्यूअर्स अवांखे ॾिसनि पिया? सूफ़ी पोइट्री आहे जी, दादू ज़िले सां वास्तो रखंदड़ दर्द होश मोहम्मद अबड़ो साहब जन जी शाइरी आहे। वाह, मुंहिंजी पंहिंजी कंपोज़ आहे। जी जी।
नैनावा जामे कदा ओ दीदा हिन प्यार पाण पसूं था पाण में सुभाने संसार खल्क खुदा सा कौन कयो ओ आहे वो आज़ार होश मोहम्मद मन दर कायम आहे यार आहे खैर खुमार पीतो प्यालो पी असा महबूब मस्ताना अव्हां जाने न मैं खाना असा महबूब मस्ताना अव्हां जाने न मैं खाना ओ भरपूर प्यार पैमाना भरपूर प्यार पैमाना अव्हां जाने न मैं खाना असा महबूब मस्ताना अव्हां जाने न मैं खाना असा महबूब मस्ताना अव्हां जाने न मैं खाना न आयूं हो हस्तीअ में असां मस्तान मस्तीअ में न आयूं हो हस्तीअ में असां मस्तान मस्तीअ में ओ दुनिया सां छा है दीवाना दुनिया सां छा है दीवाना अवां जाने न मैं खाना असां महबूब मस्ताना अव्हां जाने न मैं खाना अव्हां घूरन सां गायो था दुखायो था झुमायो था अव्हां घूरन सां गायो था दुखायो था झुमायो था कयूं कुसंदे था शुक्राना कयूं कुसंदे था शुक्राना अव्हां जाने न मैं खाना असां महबूब मस्ताना अव्हां जाने न मैं खाना असां महबूब मस्ताना अव्हां जाने न मैं खाना अव्हां वटि सूर जूं ॻाल्हियूं अखियूं आहिनि रहियूं आलियूं अव्हां वटि सूर जूं ॻाल्हियूं अखियूं आहिनि रहियूं आलियूं असां वटि इश्क़ अफ़साना असां वटि इश्क़ अफ़साना अव्हां जाने न मैं खाना असां महबूब मस्ताना अव्हां जाने न मैं खाना रहे थो शमामत वटि सदाई दर्द जो देरो रहे
थो शमा मथ वटे सदाई दर्द जो धेरो असां हर जाए नादाना असां हर जाए नादाना अवां जाने गाना असां महबूब मस्ताना अवां जाने में खाना असां महबूब मस्ताना अवां जाने आलीशान आलीशान। नाज़रीन टाइम थियो है कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापस ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन असां सां गॾु गेस्ट बि आहिनि, प्रोफेसर बि आहिनि, वरी सिंगर बि असां सां गॾु वेठा आहिनि। त कलाम बि हले पियो, ॻाल्हि ॿोल बि थिए पई तालीम ते, सोसाइटी ते, एग्रीकल्चर ते, ऐं मुख़्तलिफ़ शोबा आहिनि जेके असांजे पाकिस्तान में उन्हनि ते कैरियर काउंसलिंग ते स्टूडेंट्स ते, त उन्हनि खे कीअं जेको आहे पंहिंजी जॉब जेकॾहिं नथी मिले त उनखे कीअं पंहिंजो कैरियर ठाहिणु खपे या उनखे बिज़नेस तरफ़ कीअं अचणु खपे। त उमेद आहे हीअ अव्हां लाइ प्रोग्राम यूज़फुल हूंदो। जी डॉक्टर कमरुद्दीन साहब, जीअं त असां ॻाल्हि ॿोल पए कई बिज़नेस ते, वरी मुख़्तलिफ़ असां एस्पेक्ट ते ॻाल्हायो आहे, हाणे असां आयासीं पॉलिसी ते। त मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स में, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में पॉलिसीज़ हुजणु ज़रूरी आहिनि। जीअं एग्रीकल्चर जी असां ॻाल्हि कई त उन में बि जेकॾहिं पॉलिसी जोड़ी वञे त इहो सुठो रहंदो, छो जो असां ॿियनि मुल्कनि में विया आहियूं या ॾिठो आहे। मूं चाइना में उते वई आहियां त हुते मूं हिकिड़ी शइ नोट कई त उन्हनि जी पॉलिसी हूंदी आहे एग्रीकल्चर में, छो जो जेकॾहिं हिकिड़ो एप्पल आहे उहो 5 युआन में मिले थो त मीन्स 5 युआन में ई मिले थो। असां वटि जेकॾहिं हिकिड़े ॾींहुं टमाटा 300 रुपया किलो आहिनि या 200 रुपया किलो आहिनि त वरी ॿिए ॾींहुं ॾिसजे 5 रुपया या 2 रुपया आहिनि। त एतिरो लॉस ऐं वरी एतिरो हाई जेको रेट चढ़ी था वञनि, त इन लाइ का पॉलिसी हुजणु खपे, छो जो जेको असांजो हारी आहे या असांजो जेको ज़मींदार आहे उनखे हितां केतिरो लॉस थो पए या ईअं ई थिए थो त अगरि हिकिड़ो का भाॼी लॻाए थो त वरी ॿिया हारी बि उहा भाॼी हाणे ख़बर न हूंदी आहे त असांखे केतिरी भाॼी या कहिड़ो फसल कहिड़े टाइम ते लॻाइणु खपे। तमामु सुठो तव्हां इहो मौज़ू पंहिंजो छेड़ियो आहे। जी जी। असल में छा आहे त हिकु त इहो आहे त हर मुल्क पंहिंजी का न का प्रिंसिपल कमोडिटी या प्रोडक्ट डेवलप कंदो आहे। जी जी। जापान वटि इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स में ॾिसो जापान किथे आहे, असां वटि एग्रीकल्चर आहे। हिकु त हिनखे स्टेटस ॾियणु खपे प्रिंसिपल प्रोडक्ट जो, छाजे करे त मुल्क जी तक़रीबन 40-50% आबादी तव्हां ॾिसंदो त वॾनि शहरनि खां निकिरंदो, ॿाहिरि निकिरी ॾिसंदो त इन ई सां जुड़ियल आहे, लाइव स्टॉक सां, एग्रीकल्चर सां। त छो न जेका असांजी 40-50% आबादी जंहिं शोबे सां जुड़ियल आहे उते ई असां इनोवेशन, मॉडर्नाइज़ेशन ऐं डेवलपमेंट्स आणियूं। हिकिड़ी पॉइंट आहे। ॿिए नंबर ते आहे हुनजी पॉलिसी। बिल्कुलु असां वटि जॾहिं सीज़न अचे थी त टमाटो 20 रुपया 15 रुपया किलो मिले थो ऐं ख़राबु थी वञे थो। छो न असां हिकिड़ी फूड टेक्नोलॉजी आणियूं ऐं उनखे प्रिज़र्व कयूं, उन सां उनजी शेल्फ लाइफ वधी वेंदी। यानी हू आम टमाटो फ्रेश 3-4 ॾींहंनि खां पोइ ख़राबु थी थो वञे, इनखे कैन में जेकॾहिं प्रिज़र्व कंदासीं त इन जी एज थी वेंदी 4-5-4-5 मंथ्स। उन में तव्हां लोकली बि सेल करे सघो था, ॿाहिरि बि सेल करे सघो था। UAE थी वियो, यूरोप थी वियो, इन में जेके बि वेजिटेबल्स आहिनि, जेके बि तक़रीबन ॿिया जेके क्रॉप बाय प्रोडक्ट्स आहिनि, इहे इम्पोर्ट कया वञनि था ऐं इंडिया तमामु घणो हुन में अॻियां आहे। स्पिनच आहे, जेके बि आहिनि पाकिस्तान में तमामु घणी प्रोडक्ट्स थिए थी, सिर्फ़ु प्रिज़र्व न थियण जे करे, उहो बिज़नेस ऐं फाइनेंशियल मार्केट आस्पेक्ट उन में शामिलु न करण जे करे उहा रवायती तरीक़े सां सम्झो अरबे रुपयनि जो असांखे लॉस थिए थो। अहिड़ी पॉलिसी जोड़णु खपे जेका न सिर्फ़ु पैदावार खे वधाइण में पंहिंजो गाइडेंस प्रोवाइड करे, पर पोइ उन पैदावार खे कीअं प्रिज़र्व कजे, कीअं उनखे मार्केट ओरिएंटेड बणाइजे, कहिड़ी कहिड़ी उन में फर्दर शयूं एड करे उनजी शेल्फ लाइफ वधाइजे ऐं कीअं मेजर ऑल अबो उनखे सेल कजे। छो त शइ जेसिताईं सेल न थींदी न मार्केट में न वेंदी, असांखे अर्निंग कान थींदी। असां केॾी बि महिनत कयूं, केॾी बि सुठी शइ ठाहियूं, त पॉलिसी में इन्हनि फैक्टर्स खे जेको आहे सो कंसीडर करणी। सही, बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि कई अव्हां। हाणे डॉक्टर साहब ईंदासीं अव्हां जी पर्सनल लाइफ जे अबाउट, छा खाइण में छा पसंदि कंदा आहियो ऐं या पचाइण केतिरो ॼाणंदा आहियो, पाण पचाईंदा बि आहियो या रुगो खाइण ई पसंदि कंदा आहियो? काफ़ी अर्सो त ख़ुदि पचाईंदो रहियो आहियां, ख़ासि करे यूरोप में। अच्छा, ज़ाहिर आहे उते वरी इहो तव्हां थी सघे तव्हां सुठो कुक मूंखे चई सघो था। अच्छा, माशाअल्लाह। बाक़ी त जेके असांजा रवायती खाधा आहिनि, कढ़ाई आहे, दाल फ्राई आहे, पचाईंदा बि आहियूं, खाईंदा बि आहियो। मौसम कहिड़ी थी वणे? सियारे जी मौसम बहितर आहे। सियारे जी असां वटि गर्मी अहिड़ी आहे जो
गर्मी त न आहे, अलाए छा आहे। चई सघिजे थो हिते जो काफ़ी मौसम जेको आहे गरम आहे। भला बुक्स कहिड़ा पढ़णु पसंदि कंदा आहियो, कोर्स बुक्स या के लिटरेचर जा बुक्स या के टेक्नोलॉजी जा बुक्स पढ़ंदा आहियो? माशाल्लाह सुठो सवाल आहे। जेको बुक तक़रीबन एज मुंहिंजो प्रोफेशन अहिड़ो आहे रिसर्च ऐं टीचिंग, त काफ़ी सारी स्टडी कयूं था पंहिंजा जेके शोबे सां बिज़नेस जे हवाले सां या एग्रीकल्चर जे हवाले सां, ख़ासि करे मैनेजमेंट जे हवाले सां, एंटरप्राइज़ आहे, एग्री एंटरप्राइज़ आहे। उन खां अलावा जेको सियासत आहे, दुनिया जो अदब, ॿिया जेके इकोनॉमिक्स थ्योरीज़ जेके आहिनि, इहे पंहिंजो बिल्कुलु इन सां रहंदो आहे पंहिंजो लॻाव। तमामु बहितरीन। अच्छा, शाइरी गज़ल पढ़ंदा आहियो या रुगो? बिल्कुलु, ऐं कुझु अरसे ताईं इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशन में एज एन जर्नलिस्ट थी करे मूं कमु बि कयो आहे, त मुंहिंजो हुन मीडिया सां इन्हनि शयुनि सां कुझु तालुक़ु आहे। शाइरी मूंखे तमामु पसंदि आहे। मूं जीअं तव्हां ॿुधायो शेख अयाज़ आहे, शाह अब्दुल लतीफ़ भटाई आहे, ऐं कुझु वेस्टर्न जेके आहिनि पोइट्स आहिनि, रुडयार्ड किपलिंग आहे। बिल्कुलु शाइरी त रूह जी ग़िज़ा आहे, हिन सां माण्हू खे ॾाढी सुख। अच्छा सर, प्रोग्राम में अची करे अॼु कीअं लॻो? अॼोको जेको प्रोग्राम आहे, छो जो हाणे टाइम प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुतो आहे, त कीअं महसूस कयो? तमामु सुठो लॻो। सभिनी दोस्तनि जी जेका टीम आहे, इन जी महिरबानी, ख़ासि करे तव्हां तमामु सुठियूं ॻाल्हियूं पुछियूं, त उन मां जेको बहितर हुयो उहो ॿुधाए सघियुसि। ऐं पंहिंजो मुर्तज़ा मजबूर साहब जिन जी बि वॾी जंहिंखे चइजे त कावश आहे मेहरान टीवी जी, जीअं मूं तव्हां थोरी देरि पहिरियों असां यूथ वटि एंटरटेनमेंट कान्हे, हीउ प्रोग्राम हिकिड़ो नंढड़ी उनजी कावश आहे। हिन में तव्हां मुख़्तलिफ़ एक्सपर्ट्स घुराए उहा ॼाण पहुचायो था नौजवान ताईं, मुख़्तलिफ़ आर्ट जा माण्हू घुराए एक्सपर्ट जेके आर्टिस्ट आहिनि उनजे थोरो माण्हुनि खे एंटरटेन कयो था, उनमें आर्ट जे बारे में नई पैदा कयो था ॼाण। ऐं सम्झां थो इहो हिकिड़ो तमामु सुठो असां वटि जंहिंखे चइजे त आहे। हर तरफ़ राजपर जे बारे में छा चवंदा, त कीअं कलाम लॻो अॼो को इन्हनि जो? माशाल्लाह साईं तमामु सुठो फनकार आहे। साईं जी चॉइस तमामु सुठी आहे, साईं जी कंपोज़िशन्स तमामु सुठी, सिलेक्शन जेका शाइरी जी आहे उहा ॾाढी सुठी। साईं सां गॾु जेके तबले नवाज़ आहिनि, जेके ॿिया साथी आहिनि संगत में, उहे माशाल्लाह काफ़ी ॼाणू आहिनि। ऐं साईं इन रंग में इन हुन में महिनत कनि त इंशाअल्लाह ताला सुठा अञा बि अॻियां मथे मशहूरु फनकार थींदा। तमामु सुठी ॻाल्हि कई। अच्छा सर, मैसेज कहिड़ो ॾियणु चाहींदा असांजे जेके व्यूअर्स ॾिसनि था? सुठियूं ॻाल्हियूं ॿुधनि, सुठियूं ॻाल्हियूं सोचनि ऐं महिनत कनि, इनोवेशन ऐं क्रिएटिविटी तरफ़ वञनि। नवां जेके सोसाइटी में नॉर्म्स आहिनि, जेकॾहिं मां पंहिंजी फील्ड जे हवाले सां ॻाल्हायां त उन तरफ़ ख़ासि करे नौजवाननि खे अचणु खपे, पंहिंजे कारोबार ऐं बिज़नेस तरफ़ अचणु खपे। तमामु बहितरीन। त उन सां हू पंहिंजे लाइ बि अपॉर्चुनिटी पैदा कंदा, ॿियनि लाइ पैदा कंदा। अच्छा, बिल्कुलु। अली रज़ा रागी असां सां गॾु आहिनि, ग्रेजुएट बि आहिनि, वरी सिंगर बि आहिनि। अच्छा, भला हाणे एज़ अ सिंगर, एज़ अ ग्रेजुएट कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा असांजे व्यूअर्स खे? पंहिंजी आर्टिस्ट बिरादरीअ जा जेके बि फनकार म्यूज़िशियन्स आहिनि, उन्हनि खे इहा रिक्वेस्ट कंदुमि त पंहिंजे हिन फील्ड सां गॾु गॾु एजुकेशन खे बि कंटिन्यू रखनि। सही। त जीअं उहो जेको बि कमु कनि था उहो तमामु बहितरीन तरीक़े सां कंदा। सही। छो जो पढ़ियल लिखियल माण्हूअ जो शऊर आम माण्हूअ खां वधीक आहे। सही। उन हिसाब सां उनजी सिलेक्शन उन जे कम में बि इज़ाफ़ो थींदो। सही। तमामु बहितरीन कोशिशि आहे। जेके बि असांजा दोस्त सिंध में ॻाइनि था, सुठो ॻाइनि था, सभिनी खे इहा बि कोशिशि असां चवंदासीं, सभिनी खे इहा बि इल्तिजा त सिखी ऐं सुठो करे ॻाईंदा त असांजी सिंध जो नालो थींदो। बिल्कुलु, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो, ॾाढो सुठो ॻायो। ऐं जेके अदा असांजा म्यूज़िशियन्स आहिनि उहे बि इरफान अली तमामु सुठो तबला नवाज़ पाकिस्तान छा इंटरनेशनल म्यूज़िशियन चइजे, तक़रीबन 10-15 कंट्रीज़ हू विज़िट करे चुको आहे, यूके, यूएई ऐं कैनेडा, लंडन वञी चुको आहे। सुठनि आर्टिस्टनि सां असांजी हुन सां मोहबतूं आहिनि, हुनजी महिरबानी आहे, असांजे सॾ ते आयो आहे। ऐं असांखे बि ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो सुठो राग हुयो, ॾाढा सुठा साज़ हुआ, ॻाल्हियूं बि ॾाढियूं सुठियूं थियूं। सोसाइटी ते बि ॻाल्हायोसीं, तालीम ते बि ॻाल्हायोसीं, ऐं जेको असांजो जेका न्यू जनरेशन आहे उन ते बि ॻाल्हायोसीं, उन्हनि खे जॉब्स कीअं अवेल करणु खपनि उन ते बि असां ॻाल्हायोसीं। सो नाज़रीन, हाणे जेको असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। असां हिते आऊं ऐं मुंहिंजी पूरी टीम अवां खां इजाज़त वठंदासीं ऐं वेंदे वेंदे असां जेको आहे असांजा सिंगर आहिनि राजभर साहब, उन्हनि खां असां कलाम ॿुधंदासीं। शुरूआत कईसीं जेका महफ़िल जी उहा लतीफ़ साईं जी वाई सां, ऐं इख़्तिताम लतीफ़ साईं जी वाई सां कयूं था सुर सोणीअ में हवाई आवाज़ नज़र। जी अल्लाह सावण घिड़े सबका ये सरही सियारे
तन विधाई तौर में अरबान जियारे मोहब्बती मारे मोहब्बती मारे कोने दाद दरिया में अल्लाह अखियों पैर करे वन जेवो अखियों पैर कर सुफेरा जी गालड़ी सुपेरा जी गालड़ी सुपेरा जी गालड़ी सुपेरा जी गालड़ी कैसी की न कजे वन जे कैसी की न कजे वन जे वन जे वो वन जे वो वन जे वो वन जे वो वन जे अखियों पैर कर अल्लाह लिखाए लो कथा लिखाए लो कथा लिखाए लो कथा गुजड़ी गोठ निजे वन जे गुजड़ी गोठ निजे वन जे वो वन जे वो वन जे वो वन जे वो वन जे अखियों पैर कर मोहब्बती में हार जो मैं हार स्यारे सिहरात में जागरी वसंदे मियां हलो पुछो सोहनी जाकर जाने नी जंहिंखे रातो जंहिंखे रातो ॾींहुं जंहिंखे रातो ॾींहुं में आरुई मन में अल्लाह मोहब्बती में हार जो मोहब्बती में हार जो सूर न कैंसल जे वन जे सूर न कैंसल जे वन जे वो वन जे वो वन जे वन जे वो वन जे वो वन जे अखियों पैर करे वन जे अखियों पैर करे वन जे वो वन जे वो वन जे वन जे वो वन जे वो वन जे अखियों पैर करे